वालेकुम आया ताजो पंजो अमरला बाजार तमाशा नए व्लॉग सा गडो गड। उम्मीद आहे सभिनी जी तबियतूं वग़ैरह ठीक हूंदियूं। पहुचियो प्रोग्राम थियो असांजो फोटू कढण जो, कुछ संगत वारा भी अची विया। हाणे ॾिसूं था छा थियो तो छा न। मूंसां गॾु रहिजो इन व्लॉग में आख़िर ताईं। बाक़ी हालत थोड़ी बुरी आहे। दरगाह ते दोस्तन जो प्रोग्राम थियो। साईं भाकन शाह नाले सां दरगाह है।
था निकरी गोठ ॾे रहंदा आहियूं। असांजी जेका संगत आहे उहा असां सां गॾु आहे। माशाअल्लाह इलाही ॾींहंनि खां पोइ प्रोग्राम थियो, इलाही ॾींहंनि खां पोइ गॾु आहियूं। एतिरा ॾींहं असां गॾु न हुयासीं, थोरे परेशानियुनि थोरे वजन सां गॾु अॼु अची विया आहिनि संगत वारा, पोयां पुॼा आहिनि। हाणे असां जेको थींदो तव्हांखे ॾेखारींदासीं, तोसां गॾु रहिजो आख़िर ताईं। हालत तो असांजी सफ़ा उजड़ी वही आहे। ॾिसो कहिड़ी थी वई आहे, शिकिल वग़ैरह थोड़ा ख़राब थी विया आहियूं। उतां पंहिंजी हिते पुॼी विया आहियूं, पाणी वग़ैरह पीए पियो दानिश साहब। पोइ ॾिसूं था छा थिए थो छा न। हीअ पोयां तव्हां ॾिसी सघो था, हीअ वेठा आहिनि पोयां। हीअ ॾिसो सुञाणो हिननि खे तव्हां, हिननि जो तारो छा कराइनि। पोइ ॾिसंदासीं अॻिते जेको थियो तव्हांखे ॾेखारींदासीं बाग़ी नत। हाँ ये प्यारा दोस्त हुआ से वञनि पिया घर, ॾिसी सघो था। पोइ इन व्लॉग खे हिते ई ख़तमु था कयूं, मिलंदासीं हिकु नए व्लॉग सां गॾु। तेसीं ताईं मूंखे ॾिजो इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखिजो, दुआनि में यादि।